तव्हांजी महिरबानी। अॼु काफ़िलो निकितो आहे ज़ुल्म जे ख़िलाफ़, जेको गैर आइनी नमूने सां मरकज़ में सदर पाकिस्तान जनाब आसिफ अली खान, फेडरल हुकूमत ऐं उनजा हवारी उन्हनि पंहिंजे एहतिसाब खां बचण लाइ ऐं जाली इलेक्शन में जे ज़रिए इक़्तिदार जे हुसूल जे एवज़ सिंधु दरिया जो सौदो कयो आहे। सिंधु दरिया जो सौदो एतिरो कयो आहे जो सिंध जो 3 हिसो ज़मीन सिंध जी आबाद थींदी आहे 1 करोड़ 20 लख। उनजो 3 हिसो ज़मीन जेतिरो नई कमांड एरिया ठहे थी मथे। हाणे जॾहिं ये 6 कैनाल निकिरंदा पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ सूबनि में, ख़ुसूसन जिन कैनालनि ते कमु थी वियो आहे शुरू नाजाइज़ नमूने सां, ओ चोलिस्तान ऐं ग्रेटर थल कैनाल आहे, जंहिंमें वारिया से इलाइक़े में 36 लख एकड़ ज़मीन सिर्फ़ उते आबाद थींदी। उन खां सवाइ ईंदड़ 10 सालनि में ॿिया बि 4 कैनाल ठहंदा, जंहिंते 48 लखनि खां 60 लखनि ताईं ज़मीन आबाद करण जूं वेठूं आहिनि। इन सॼे खुशहाली या ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव जंहिंखे था चवनि साफ़ पाकिस्तान जे लाइ असांजी इहा कोशिशि आहे। इन जे ज़रिए यकीनन नवां इलाइक़ा आबाद थींदा। यकीनन कंपनी सरकार खे पंहिंजूं मिलंदियूं पर छा चयवसि, सिंध जी मौजूदा आबाद थींदड़ ज़मीन फते ज़िले जी हुजे, सिजावर जी हुजे, कंडो मोहम्मद खान जी हुजे, बदीन जी हुजे, हैदराबाद जी हुजे, घटि में घटि 36 लख एकड़ ज़मीन मौजूदा सिंध जी बर्बाद थींदी। जेकॾहिं 48 लख उते जॾहिं 10 साल मनसूबा पूरा थींदा 48 लख बर्बाद थींदी। जेकॾहिं 60 लख जी रिता थींदी त हाणे लख एकड़ ज़मीन सिंध जी अधु ते अधु ज़मीन मुस्तक़बिल तारीख़ ऐं बंजर थियण जूं रिताऊं इन सदर पाकिस्तान पीपल्स पार्टी के MPA MNA सेनेटरनि हुकुमराननि इहो धंधो कयो आहे। वरी टीवीअ ते अची हिकिड़ी माई हिकिड़ो मर्द मोकिलियो, चवनि असीं मुखालिफ़ आहियूं, यानी मुनाफ़िकी पिया कनि। उन करे अचो त जॾहिं असांजे इक़्तिदार जा जाली इक़्तिदार जा दरवाज़ा सिंध दुश्मन थी बीठा आहिनि, जॾहिं असांजा इदारा सिंध दुश्मन थी बीठा आहिनि, त असां अवाम जे तरफ़ आया आहियूं। अचो त बेदार थियूं, सभिनी खे सॼी क़ौम खे बेदार थियूं। हज़ारनि मां फिरी लख थियूं ऐं लख माण्हू हिकिड़ो ई मुतालबो करियूं त कैनाल समूरा कैनाल समूरा। इन करे सिंध खे बंजर न बनायो वञे ऐं लख एकड़ ज़मीन असांजी जेका बंजर थियण जो जेका प्लान ठाहिया आहिनि ए ख़तमु कया वञनि। असां घुर था करियूं फेडरल हुकूमत खां त अहिड़े क़िस्म जो सिंध दुश्मन मनसूबो ऐं वफ़ाक़ जे अंदरि सूबनि जे अंदरि नफ़रतुनि जा मनसूबा न ठाहियो। असांखे भाउ थी रहण ॾियो, न त हिक ॿिए जा दुश्मन थी रहूं त मुल्क न रहंदो। उन करे उनजे लाइ तव्हां दोस्तनि जी महिरबानी जेके जेके आया और तव्हां खां हिकिड़ो वचन था वठूं त हर थींदड़ तहरीक जेका हिन जे ख़िलाफ़ थिए उन्हनि में साथ ॾियो। जॾहिं लख माण्हू कराची में गॾु थियनि, हैदराबाद में गॾु थियनि, त तव्हां उन्हनि में अचो ऐं अवाम में वॾी ताक़त आहे। इंशाअल्लाह ही ताक़त जे ज़ोर ते ही कनि था, और जॾहिं लख माण्हू थी रिकॉर्ड इंशाअल्लाह ही स्कीमूं दफ़न थींदियूं। महिरबानी।